बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरुआत सा दास्तान पंजो। देखी जे दीदार के कुल सुञातो कीन, जानब मंझां जीन महरूम हुई मरी जा। देखी जे दीदार के कुल सुञातो कीन, सभिनी कोन सुञो ॾिठऊं बि जानब मंझां जी। जेके मंझ जा ॼाणंदड़ हुआ उहे बि महरूम हुई मरी विया। उहे बि जेके ला हासिल गुज़ारे विया, महरूम हुई मरी विया। माहिर थी न मुआ चिड़ीअ जीअं चुंझ हणी लॾियाऊं लुआ, हुबा वई हुआ इन ई वादीअ विच में। महरूम हुई मरी विया, ला हासिल थी गुज़ारे विया। माहिर थी न मुआ, क़ाबिल थी कोन मुआ, चिड़ीअ जीअं चुंझ हणी लॾियाऊं लुआ। जीअं झिरकी जेका असांखे पाणी मां चुंभ ॿोड़े, ईअं ही बि लॾियाऊं लुआ हिन लोह मां हिन जहान मां लॾे विया। हुबा वई हुआ इन ई वादीअ विच में। हिन वादीअ में ही ईअं हुआ जीअं दरिया जो बुलबुलो, पाणी जो बुलबुलो। न का इब्तिदा अब्द जी, न का इंतिहा, जन सुञातो सुपरी से वञण खे विया। न का इब्तिदा अब्द जी, न का इंतिहा, हिन बाने जी न का शुरूआत आहे, न का पछाड़ी आहे, माना लाफ़ानी आहे। इहो दुनिया में अचणो वञणो इहो हिकिड़ो तसलसुल आहे जेको पियो हले। जन सुञातो सुपरी से वञण खे विया, जिन मालिक खे सुञातो उहे मरी विया। वञी रस वञण खे, वञण कना वञ आहे इहो उञ, सुणी सुणाइज तूं। वञी रस वञण खे, वञण यानी मौत, उनखे वञी रस वञण कना वञ, अने मौत खां अञा अॻिते वञ आहे इहो वञ। इहा ई निशानी आहे, सुणी सुणाइज तूं। इहो पाण बि ॿुधाई, ॿियनि खे बि ॿुधाए। लोकां लिखे सभु को, लिखियां लिखे कोन, उथी वेई उन इन उल्टीअ ॻाल्हि जी। लोकां लिखे सभु को, माण्हुनि खां सभु को पाण खे लिकाए थो। लिखियां लिखे कोन, पर लिखियां लिकल शइ मख़फ़ी यानी ख़ुदा, उन खां केरु कोन थो लिखे। उथी वेई उन इन उल्टी ॻाल्हि जी, या उल्टी ॻाल्हि या पुरस्कार ॻाल्हि हुई। उथी वेई उन माना ख़तमु थी वई फ़िक्र उन जो। हसन थी हा जेकर, नेणनि थी निहार, उभा अंगण ॿाहिरि पस पंहिंजा सुपरी। हसन थी हा जेकर, नेणनि थी निहार, कमु पंहिंजो हथनि सां कर ऐं नेणनि सां ॾिस अखियुनि सां। माना हथ कार में दिलि यार ॾे। उभा अंगण ॿाहिरि पस पंहिंजा सुपरी। उभा अंगण ॿाहिरां ॾिस, अंगण जे ॿाहिरां जेको बीठा आहिनि तुंहिंजा महबूब। जे कीड़ीअ भर कंबनि नाग न मन उनखे, आगो अमुन उन करे जे इन इहे भय भॼन। इन ओलिया ही तहत कबाई, मूड़ा मां न ॿुधनि, ॻुझां ॻुझ वञनि ऐज़ जे इसरार में। जे कीड़ीअ भर कंबनि, जेके कीड़ी या कमज़ोर खां कंबनि था, डिॼनि था, उनजो ख़्यालु कनि था। नाग न मन उनखे, त नाग या वॾी ताक़तवर जेके आहिनि उहे वरी उनजे अॻियां झुके बीठा आहिनि। आगो अमुन उन करे जे इन इहे भय भॼन। अलाह पाक उन्हनि खे अमुन में रखे थो जेके इन ॻाल्हि खां, इन डप में हलनि पिया। इन ओलिया ही तहत कबाई, बेशक अलाह साईं जा जेके दोस्त आहिनि संदुसी पनाह में आहिनि। मूड़ा मां न ॿुधनि, ही बेकुल मन इन ॻाल्हि खे सम्झनि। ॻुझां ॻुझ वञनि ऐज़ जे इसरार खे, इहो ऐज़ जो इसरार आहे हिकिड़े ख़ुदा जो। ऐं ॻुझां ॻुझ वञनि, ही ॻुझ ॻोह में इन ॻाल्हि खे सम्झी सघनि था। कहिड़ा, जेके कीड़ीअ भर कंबनि। ऐज़ जे इसरार खे जुंबी ॾिठो जन, से मोटी की न पसल, धारा धणीअ की ॿियो। ऐज़ जे इसरार खे जुंबी ॾिठो जन, जिन में महव थी अलाह पाक जे इसरार खे सम्झो। से मोटी की न पसल, धारा धणीअ की ॿियो। उहे अलाह साईं खां सवाइ ॿी काई शइ ॾे निहारीनि बि कोन था, ॾिसनि बि कोन था। ऐज़ अहमद पाण में विचां मीम फ़र्क़ु आहे मुस्तग़रक़ आलमीन ही ॻाल्हि में। ऐज़ अहमद पाण में, अलाह ऐं मुहम्मद पाण में आहिनि, विचां मीम फ़र्क़ु, विच में रुगो मीम जो फ़र्क़ु आहे। ऐज़ अहमद में आहे मुस्तग़रक़ आलमीन ही ॻाल्हि में। हीअ आलम जेको आहे इन ॻाल्हि में गलतान आहे। ऐज़ अहमद जेको आहे सो या नबी साईं बि हिकिड़ी हदीस आहे, अना अहमद बिला मीम, ऐं मीम खां सवाइ अहमद आहियां।
माना ऐदो थियो अल्टियम जा हीअं सा न सत्यम साह के सुपेरियां जी ॻाल्हि लिकायम लोकां वेही जे वसां पधर पेई पिरीअ रे अल्टियम जा हीअं जेका दिलि मूंखे ॻाल्हि ॿुधाई सा न सत्यम साह के उहा वरी पंहिंजे साह के मूं कान ॿुधाई लिकायम सुपेरियां जी ॻाल्हि लिकायम लोका महबूब जी ॻाल्हि मूं लोक खां लिकाई वेही जे वसां जे अख़्तियार मां निकिरी वई पधर पेई पिरीअ रे महबूब खां सवाई ऐं उहा ज़ाहिर थी पई महबूब जो विछोड़ो हो ऐं ॻाल्हि पधरी थी पई मूं तां लिकाई घणो रोअण की रोशन रसियो रिज़ालनि खे ज़र्दीअ मजाज़न वेरी मूं वरन ॻाल्हि कयईं गुज जी मूं तां लिकाई घणी मूं ॾाढो लिकायो रोअण की रोशन मुंहिंजे रोअण जो काज़ हुनखे पधरो करे विधो रसियो रिज़ालनि खे ज़र्दीअ मजाज़न जेके रक़ीब आहे उन्हनि खे मुंहिंजे ज़र्दी मुंहिंजी पीलाण मज़ा उन्हनि खे शक पइजी वियो वेरी मूं वरन मुंहिंजो रंग जेको आहे पीलाण मुंहिंजो दुश्मन थी पई ॻाल्हि कयईं गुज जी मुंहिंजी गुज जी ॻाल्हि जी ॻाल्हि पधरी थी पई आशिक़ भाईअ ईअं त सिक कंहिंखे न सलाह वहनि अखियूं विरजे हियूं विचिरंदी कीअं आशिक़ भाई ईअं त सिक कंहिंखे न सलाह इहा आशिक़ तूं भाई पियो त पंहिंजी सिक कंहिंसां बि इज़हार हुन जो न करियां वहनि अखियूं तुंहिंजूं रोअनि पियूं विरजे हियूं दिलि तुंहिंजी निझरे पई विचिरंदी कीअं पोइ अंदर में कीअं टिकंदी सुपेरियां जी ॻाल्हि अंदरि रहे न घटि जो मेहराण मोजकी त छागर सहे न सट सुपेरियां जी ॻाल्हि अंदरि रहे न घटि दिलि में अंदरि महबूब जी ॻाल्हि रही कान जो मेहराण मोजकी जंहिंमहिल दरिया मस्तीअ में अची वियो त छागर सहे न सट त पोइ नंढो डंड या तलाउ जेके आहिनि या सट जो दबाव कीअं झले सघंदा जो माना इश्क जी ॻाल्हि आहे त इश्क जेको आहे सो आहे मेहरान हाणे उथली पियो त ज़ाहिरी आहे त ॻाल्हि ज़ाहिर थी पई कूड़ो तूं कुफर सी काफ़र मकोठा हिंदू हल न आईं जणियूं तो न जुगाए तिलक तनी लाइ सचा जे शिरक सी कूड़ो तूं कुफर थी तूं कुफर सां बि कूड़ो आहीं काफ़र मकोठा काफ़र न सॾाए हिंदू हल न आईं तूं हिंदू असुल कोन आहीं जणियूं तो न जुगाए जणियूं हिकिड़ी हूंदो आहे हिकिड़ो जीअं धाॻो हूंदो आहे इहो हिंदू मज़हब में पाईंदा आहिनि त इहो तोखे जुगाई कोन थो तूं हुन लाइक़ु ई कोन आहीं तिलक तनी लाइ सचा जे शिरक थी तिलक उन्हनि खे लॻाए जेके शिरक सां सचा हुजनि काफ़र थी अथव भई बाब शराह जा छॾ मन मुशरिकनि गॾु त वेझो थी विसाल खे काफ़र थी अथव भई काफ़र थी वेंदो हुनजे बीह बाब शराह जा छॾ हाणे शरीयत जूं ॻाल्हियूं छॾ मन मुशरिकनि गॾु पंहिंजे दिलि सां मुशरिकनि सां हिकु थी वञे त वेझो थी विसाल खे त हिते बि तोखे विसाल मिलंदो कल में को कोठाईं इन पर न ईमान दगा तुंहिंजे दिलि में शिरक ऐं शैतान मुंहं में मुस्लमान अंदरि हाज़िर आईं कल में को कोठाईं इन पर न ईमान कल में को सनाई पियो इहो को ईमान जो शर्त ई कोन्हे दगा तुंहिंजे दिलि में शिरक ऐं शैतान तुंहिंजे दिलि में दगा शिरक शैतान इहे सभु शयूं तुंहिंजे अंदरि में आहिनि मुंहं में मुस्लमान अंदरि हाज़िर आहीं इहो बज़ार तूं मुस्लमान आहीं पर अंदरि तूं हाज़िर आहीं हाज़िर जो हज़रत इब्राहिम जे पीउ चाचे जो नालो जेको बुत ठाहींदो हो कन घुरिजे कलम लॻव लहवला फिक्र थी फेरा त हमा खे हक़ चूहे कन घुरिजे कलम लॻव लहवला किन खे कलम रुगो इन लाइ खपे त उहे जग हणनि बकवास कनि या कहिड़ो तमाशो कनि फिक्र थी फेरा ध्यान सां पढ़ त हमा खे हक़ जी त तोखे सभु शइ में ख़ुदा जी नज़र अचे कलमूं पढ़ां त काफ़र थियां कलमूं पढ़े केरु जेॾांहुं राह रसूल जी तेॾांहुं भरिया न पेर मूतन सी वेर जंहिंजो कमु कुरेशीअ सी कलमूं पढ़ां त काफ़र थियां कलमूं थो पढ़ां त काफ़र थो थियां कलमूं पढ़े केरु कलमूं पढ़े जेॾांहुं राह रसूल जी तेॾांहुं भरिया न पेर जेॾांहुं रसूल जो रस्तो आहे ओॾी दाऊं पेर ई कोन थो वधायां मूतन सी वेर जंहिंजो कमु कुरेशीअ सी मुंहिंजी त हुन सां दुश्मनी आहे जंहिंजो कमु जेको आहे कुरेशी में माना जंहिंजो कमु आहे नबी साईं में
अहिड़ी ॿुधाईंदा आहिनि हिकिड़ो किसो जॾहिं अलाह पाक रसूलुल्लाह खे हुकुम कयो ऐं पाण जेको आहे ॿिया ॻारे पंहिंजो हज़रत अबू बकर खे सां गॾिजी मुशरिकनि को प्रोग्राम ठाहियो सुभाणे रसूलुल्लाह खे शहीद करण जो। अलाह पाक इहा आगाही ॾिनी नबी साईं खे। पोइ हीअ जेके आहिनि से वञनि था राति पेट में त जीअं हू असांखे न ॾिसनि, पाण पंहिंजे बिस्तरे ते हज़रत अलीअ खे सुम्हारे विया। पोइ मुशरिक जे महिल आया अची ॾिसूं हज़रत अलीअ खे त हिननि वरी पेर खयां नबी साईं जा। पोइ हीअ विया पियो त हिननि खे बकरार कसमे कढियो। बकरार खां हिननि पुछियो त हेॾे नमूने साईं को फलाणनि खे तो ॾिठो त हीअ बकरार थो इहा ॻाल्हि करे जेकर कलमूं पढ़ां त काफ़िर थियां। हाणे जेकर आउं हुन सां सच थो ॻाल्हायां त ॾुहारी थो थियां। हाणे कलमूं केरु पढ़े, सच केरु ॻाल्हाए। जेॾां राह रसूल जी जेॾां भरियां न पियो, जेॾां रसूल वियो आहे त उन जी त आउं ॻाल्हि ई कान थो करियां। मूं तनसी वेर जंहिंजो कमु कुरेशीअ ते, हिन जो कमु आहे कुरेशी में नबी साईं में, पर मुंहिंजो त हिननि सां दुश्मनी आहे, जहिड़ो आहे हिननि सां, ऐं कीअं हुनजो ॾसु ॾियां हुनखे। अहिड़े पस मंज़र में ॿुधल आहे फ़क़ीरनि खां वधीक वला वलम। कलमे मूंखे की न कयो मूरा मुस्लमान, अहमद को नाम तो अरब खां ईमान, इहो सिर आहे सुभान आज़म लिखे आदमी। कलमे मूंखे की न कयो मूरा मुस्लमान, असुल मुस्लमान मूंखे कलमे कोन कयो। अहमद कोन आंदो अरब खां ईमान, अरब खां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईमान खणी आया। हीउ सिर आहे सुभान आज़म लिखे आदमी। हीउ सिर जेको आहे सो ख़ुदि सुभान आहे, ख़ुदा जो हुनखे मर्तबो ॾिनल आहे। आज़म लिखे आदमी आम माण्हू सम्झनि पिया त माण्हू जहिड़ो आहे। दोज़ख दिलि क़बूलियो मूं बिश्तनि या बसि, जे पुठीरा पीरनि खे ॾातर मूंखे ॾस, जे हुआ पंहिंजे वसि त खियां हराम हथनि सीअं। दोज़ख दिलि क़बूलियो मूं बिश्तनि या बसि, इहो जेको दोज़ख ताईं जदा इहो दिलि क़बूल कयो, तव्हांजे बिश्त खां मूं तोबा कई। जे पुठीरा पीरनि खे ॾातर मूंखे ॾस, जेके पंहिंजे रहबरनि खे पुठीरा न, इहे अलाह साईं मूंखे हुनजो ॾसु ॾे। जे हुआ पंहिंजे वसि त खियां हराम हथनि सीं, जेकर आउं पंहिंजे वस में हुजां त हूं त हराम पंहिंजे हथनि सां खावां। मूं त मूंसां जहिड़ो आदत में इब्लीस, अहिड़ो ख़ाम ख़बीस कढी को हुन छॾियईं। मूं त मूंसां जहिड़ो, मूं हज़रत मूंसां जहिड़ो आदत में इब्लीस, लछणनि में जहिड़ो शैतान, अहिड़ो ख़ाम ख़बीस, अहिड़ो नालाइक जेको आहे बदकार कढी को हुन छॾियईं, पंहिंजे दर मां कढी नथो छॾी। मुंहुं आहे रीअ जीअं उजरे, कल्ब में कारो, ॿाहिरां ज़ेब ज़बान सी, दिलि में हचारो, इन पर वेचारो वेझो न आहे विसाल खे। मुंहुं आहे रीअ जीअं उजरे, अरसी वांगुरु मुंहुं त उजरो आहे, चमके पियो, कल्ब में कारो पर दिलि कारी अथसि। ॿाहिरां ज़ेब ज़बान सी, ज़बान सां जेको आहे ॾाढो सुहिणो पियो ॻाल्हाए, दिलि में हचारो पर दिलि में जेको आहे वॾो ज़ालिम आहे। इन पर वेचारो वेझो न आहे विसाल खे, इन ई करे जेको आहे हीअ विसाल खां परे आहे। सुरमू सियाईअ जो रनुनि खे रिहाए, कानी काराईअ जी मुड़ुस थी मपाए, अखियुनि में अटकाए लाला जी लालण जी। सुरमू सियाईअ जो इहो कारो सुरमू जेको आहे रनुनि खे रिहाए, इहो रनुनि खे जुगाए थो। कानी काराईअ जी मुड़ुस थी मपाए, तूं मुड़ुसु आहीं, तोखे इहा काराई जी कारे रंग वारी कारे सुरमे वारी कानी सुही कान थी। अखियुनि में अटकाए लाला जी लालण जी, तूं पंहिंजे अखियुनि में महबूब जी लाला जी उनजी ॻाढ़ाण जेका अथव उहा विझ। सुरमू लालाईअ जो जॾहिं विधो जन, तॾहिं ॾिठी तन रौनक रेटे जहिड़ी। सुरमू लालाईअ जो जॾहिं विधो जन, जॾहिं लालाईअ जो ॻाढ़े रंग जो सुरमू विधऊं, तॾहिं ॾिठी तन रौनक रेटे जहिड़ी। तन ॾिठो त दुनिया जेका आलम जेको आहे जहिड़ो रेटे जहिड़ो लालाण जहिड़ो ॻाढ़ो पियो नज़र अचे। ॿियो ईअं आहे त जीअं मिसाल हिकिड़ो माण्हू को जुड़ वारो चश्मो पाईंदो आहे त जड़ कावा हूंदा आहिनि, तहिड़ी रोशनी तहिड़ो जहान ईअं नज़र ईंदो आहे। ऐं इन जो पस मंज़र इहो आहे त जेकॾहिं असांजो जी सोच सुठी आहे, जेकॾहिं असांजी सोच जेका आहे सा साफ़ु आहे त असांखे दुनिया साफ़ु नज़र ईंदी। जीअं असांजी सोच में का अहिड़ी ॻाल्हि आहे बदी आहे त दुनिया बि असांखे बद नज़र ईंदी। इहो हिसाबु ईअं आहे। सुरमू सफ़ेदीअ जो जॾहिं विधो जन, तॾहिं ॾिठी तन अछाई आलम में।
सुरमू सफ़ेदीअ जो अच्छाईअ जो सुरमू जॾहिं पासूं सुरमू सफ़ेदीअ जो जॾहिं विधो जन तॾहिं ॾिठी अथनि अच्छाई आलम में तॾहिं हुननि ॾिठो त आलम जेको आहे दुनिया सॼी अछी आहे नज़र अखड़नि वञी पियो लाख ते कारो कीन पसंदि मिड़ो ई ॻाढ़ो थियो नज़र अखड़नि वञी पियो लाख ते हाणे अखियुनि जेका असां उन नज़र जेका असां वञी पिया ॻाल्हाइण अचे कारो कीन पसंदि हाणे कारो ॾिसनि ई कोन था मिड़ो ई ॻाढ़ो थियो हाणे जेकी बि कुझु आहे सो हिननि खे रुॻो ॻाल्हाइण पई नज़र अचे सोबत जी ॻाल्हि आहे त हुन सोबत वञी निकीअ सां रखी हाणे हुननि खे सभ में निकी पई नज़र अचे ॻाढ़ो ई ॻाढ़ो कारो पसंदि की न की अखड़नि आरो वञी कयो लाख सी ॻाढ़ो ई ॻाढ़ो हाणे लालू ई लाल लॻो पियो आहे कारो पसंदि की न की माना हाणे हिननि खे रुॻो नेकी नेकी पई नज़र अचे ॾोहो हिननि खे किथे नज़र ई कोन पियो अचे छाकाणि जो अखड़नि आरो वञी कयो लाख सी अखियुनि जो का वञी प्यारु कयो आहे लाख सां माना हिन जी सोबत जेका असां वञी नेकनि सां थी आहे वल्ला